तो ही कहाणी आहे मडी ऐं मच्छड। कंहिं ॻोठ में हिकिड़ो शख़्स रहंदो हो, जंहिंजी आदत हूंदी हुई त ओधारी वरितल शइ कंहिं कंहिं मोटाए कूंडींदो हो। कंजर पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो। उनजी नाले जी त का ख़बर कोन्हे, लेकिन उनखे ॻोठ वारा मडी करे सॾींदा हुआ। संदसि उन आदत जे करे सॼो ॻोठ कक थी पियो हो। न को खेसि ॾींदो हो, न ई वरी वठंदो हो। उहो हालत ॾिसी मडी कंजर ख़्यालु कयो, हाणे हिते रहण में हाल आहे। हर माण्हू मूंखे सुञाणे थो, हिते त हर को मां टले वियुसि, तंहिं करे छो न हली कंहिं ॿिए पासे क़िस्मत आज़माइजे। सो ही कंजर सही संभरी घरां हिकिड़ो आनो खणी वाॾे वटि वियो, जंहिं का आने में काट जी तलवार ठाराए म्याण में विझी उती पंधु पियो। ही कंजर होरींदो अकलींदो अञा कुझु अॻु वियो, ॾिसे त हिकिड़ो शख़्स ॾकी लोॾंदो पियो अचे। मडी ख़्यालु कयो, वाह वाह ख़ुदा उते शिकार खणी ॾियारियो आहे। सो वधी वञी साणस अहवाली थियो, चईं अदा केरु आहीं, केॾे थो वञी, धंधो कहिड़ो कंदो आहीं। ॾकी वारे शख़्स ॿुधायो, अदा आऊं आहियां सौदागर, पर क़िस्मत ॾुखिया ॾींहं ॾेखारिया आहिनि, बाक़ी ही ॾकी वञी बची वियतुमि, सो वञा थो कंहिं पासे क़िस्मत आज़माइण। जंहिं ते मडी वराणी ॾिनुसि, अदा मुंहिंजी पिण साॻी हालत आहे, बाक़ी ही तलवार बची वियतुमि। तंहिं ते ॾकी वारे चयुसि, अदा जे सौदो करीं त तलवार ॾे मूंखे ऐं ॾकी तूं खण। मडी कंजर ॾिठो त पाणी बुल ॾिनो अथसि, हाणे वरी कहिड़ो देरि कयां। सो यकदमि हो कयईं, तलवार ॾेई ॾकी वठी। हिन कंजर पोयां पेर कया। ॾकी वारो बि हमरा वॾो को ठग हूंदो हो, जंहिंखे मच्छड करे चवंदा हुआ। सो बि मडी वांगुरु ॻोठां क़िस्मत आज़माइण लाइ कंजर निकितो हो। हू ॾखी में 6 पैसनि जो ॾुध मखण विझी सुबुह सां पंधु पियो हो त ओचितो रस्ते में मडी मिलियसि ऐं पाण में सौदो कयईं। मच्छड बि ख़ुशि हो त 6 पैसनि में तलवार वठी थो वञा। घर वञी जो तलवार म्याण मां कढी ॾिसे त मार लट तलवार काठ जी आहे। वरी जो उन जी मुल पुछियईं त ढकिरजी पियो, सॼो सारो टके जो नुक़सानु। सो यकदमि ही बि कंजर सही संभरी मडी जे ॻोठ तरफ़ां रवानो थियो। पुछा गुछा कंदे वञी उते पहुतो। होॾां मडी जॾहिं ॾकी वठी उते हलियो, तॾहिं दिलि में चयईं त अॼु त ख़ूब शिकार हथु लॻो आहे। मुंहिंजी तलवार आने जी ही 6 पैसनि जो माल टको वरी फ़ाइदो थियो। सो ही बि कंजर सिधो आयो घर। ज़ाल खे ईंदे शर्त चयईं, जल्दी कर मानी पचा त खाऊं। जोणस यकदमि उथी अटो ॻोही 2 बारी मानी पचाए वरिती। हिन यार बि मानी ते मखण विझी खाई चढ़ कयो। मानी खाईंदे ज़ाल खे सॼी हक़ीक़त ॿुधाईं। अञा घड़ी बि कान गुज़री त दरवाज़े ते टक टक थी। उते हिन मुड़ुस खे अची खुटको थियो त मथां मखण ऐं ॾकी वारो हमरा न अची पहुतो हुजे। सो होरियां होरियां उथी दर जे सोराख़ मां ॾिसे त बराबरि साॻियो हमरा बीठो आहे। ज़ाल खे चईं, ॻाल्हि ॿुधी, टके वारो हमरा अची पहुतो आहे, पर आऊं बि ज़मीन उतली पवे टको कूंडींदोमांसि। सो हाणे तूं हीअं कर जो आऊं तो सुम्हां, तूं मूं ते चादर विझी वेही रोज़ राड़ो शुरू कर। जेकॾहिं तोखां पुछे त चइजांसि मुंहिंजो मुड़ुस जे गुज़ारे वियो आहे। उहा सलाह बीहारे ही कंजर हिकदमि खट ते सुम्ही रहियो। ज़ाल मथां चादर विझी रोज़ राड़ो शुरू कयईं। होॾां वरी मुछड़ जो दरवाज़े ते बीठो, तंहिंजो रोज़ राड़े जो आवाज़ ॿुधो। सो यकदमि दर खोले अंदरि आयो। अची पुछईं, माई ॿियो त ख़ैरु आहे, छा ते रोज़ राड़ो शुरू कयो अथई। मडी जी ज़ाल वरंदी ॾिनसि, अदा कहिड़ी तो ख़बर पुछीं। वेचारो मडी सुबुह जो ॿाहिरि निकितो, वरी घर मोटी आयो। अलाए छा थियुसि जो ईंदे शर्त दम ॾिनई। मुछड़ जी उहा ख़बर ॿुधी तंहिं दिलि में चयो, ही मौत कोन्हे, पर आऊं क़बर ताईं बि टको कोन छॾींदोमांसि। सो माई खे चईं, माई ही वेचारो मुंहिंजो दोस्त हो, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त हिन जी कफ़न दफ़न जो बंदोबस्तु आऊं पाण कयां। माई हाणे इनकार कीअं करे लाचार केसि उन जी मोकल ॾिनी। हिन बि कंजर यकदमि वञी ॻोठ जे माण्हुनि खे ॼाण कयो, वेचारो मडी मरी वियो आहे, फलाणो वक़्तु संदसि जनाज़ो खणबो। सभिनि खे ॼाण करे ही कंजर घर मोटी आयो। अची तल लाइ पाणी कोसो कयईं। उन विच में हू मडी जा कपिड़ा लाहिण लाइ वियो। कपिड़ा लाहींदे हिन जे कन में चयईं, यार सॼी ॻोठ खे ॿुधाए आयो आहियां, कांधी आया आहिनि, अञा बि महिल थी टको ॾे, पंहिंजी जिंद छॾा।
पर मडी अहिड़ो कुचे जहिड़ो भित। मुछड़ चयसि, यार तूं मडी आहीं पर आऊं मच्छड़ आहियां, सो क़बर में बि टको वठंदो मई। उतां उती हिन कंजर टहकंदड़ पाणी आंदो मडी ते खणी अची विधई। गरम पाणी सां केस तड़े ॾियण लॻो। पाणी तमामु कोसो हो, पर हिन यार बि बिड़की ॿाहिरि न कढी। उन विच में हिन 2-3 भेरा चयसि, टको ॾे, पर मडी को बि जवाबु कोन ॾिनुसि। आख़िर हिन वेंचारे वरी आणे खट ते विधसि। उते कांदी बची गॾु थिया। जॾहिं खणी वञणु लॻसि तॾहिं मच्छड़ कांदियुनि खे चयो, अदा थोरो तरसो संदसि मुंहुं ॾिसी काणस मोकिलायूं। ईअं चई आस्ते आस्ते संदसि कन में चई, यार हाणे उथी खड़ो थी, न त वञी तो कब्रिस्तान में। उन ॿुधण ते मडी जवाबु ॾिनुसि, टको त कोन वठंदे। मुछड़ चयसि, पहिरां टको पोइ ॿी ॻाल्हि। तंहिं ते मडी कंजर चयसि, पोइ भली खणी हलो कब्रिस्तान। ईअं चई वरी हिन कंजर धुत हणी सुम्ही रहियो। पोइ सभु कांदी जनाज़े खे खणी मुक़ाम ॾांहुं हलिया। क़बर अॻे खोटरी पई हुई। कांदियुनि लाश खे खणी अंदरि क़बर में विझी रखियूं। मिटी वराइण महिल मुछड़ कांदियुनि खे चयो, भाइरियो हाणे मुंहिंजे दोस्त ऐं अव्हां जे पाड़ेसरी जी मुंहुं जंहिंखे ॾिसणो हुजे सो लही अची कब्रिस्तान में। सभिनि माण्हुनि मडी जो मुंहुं ॾिठो। आख़िर में मच्छड़ वरी बि कन में होरियां होरियां चयसि, यार हाणे जो टको ॾीं त वाह, न त मथां मिटी जा मण विझराए छॾींदोमई। पर मडी को बि जवाबु न ॾिनो। आख़िर लाचार थी मच्छड़ क़बर मां ॿाहिरि निकितो। पोइ सभई गॾिजी मडी खे पूरे पंहिंजे घर रवाना थिया। माण्हुनि जे मोटे वञण खां पोइ मच्छड़ बि क़बर में हिकिड़ी दरी ठाराए छॾियईं त मथां घुटिजी मरी न वञे। पाण पासे वारे घाटे ख़बर ते चढ़ी लिकी वेही रहियो, छो जो केस पक हुई त नेठी बि कंजर क़बर मां ॿाहिरि निकिरंदो। पाण सां गॾु हिकिड़ो कोड्र आंदी हुई, साव मथे वण में टंगे पाण बालम थी वेही रहियो। वेठे वेठे शाम अची थियसि, पर मडी क़बर मां कोन निकितो। उते हिन दिलि में ख़्यालु कयो, हिन मुड़ुस बि ज़िद बदो आहे, पर आऊं छॾियां त मुंहिंजे नाले के हैफ़ आहे। ईअं चई वण तां लही भर वारे मस्जिद मां हिकिड़ो ॾीओ खणी आयो, जो ॿारे क़बर जे सरांदी खां रखी पाण वरी ख़बर ते चढ़ी वेही रहियो। कुदरत सां के 4 चोर जेके राति जो चोरी करण जे सांगे सां निकिता हुआ, से अची मडी जे क़बर वटां लंघिया। क़बर ते सोजरो ॾिसी हिक ॿिए खे चयूं, सुभान अल्लाह, ही को बुज़ुर्ग शख़्स थो ॾिसिजे। सो पासे में बि पाण में सलाह कयूं, बेले अहिड़े बुज़ुर्ग शख़्स खां दुआ वठणु खपे। उते हिकिड़े चोर चयो, ए नेक बख़्त, अॼु राति जेकॾहिं असांखे को सुठो दाउ लॻो त आऊं तोते बहितरीन पढ़ विझंदुसि। ॿिए चोर चयो, जेकॾहिं को सुठो दाउ लॻो त आऊं हिते मिठाई विराईंदुसि। टे चोर चयो, आऊं 5 रुपया नज़रानो रखंदुसि जेकॾहिं को सुठो दाउ लॻी वियो। पर चौथों चोर, जेको अख मां काणो हो, तंहिं कंजर चयो त आऊं 5 पादर घणे क़बर ते हणंदुसि। उन ते 2-3 चोरनि चयसि, अड़े चरिया, ईअं न चओ, मतां दरवेश कावड़जी न पवे, हली फासूं न कंहिं आज़ार में। पर काणे कंजर हिननि जी हिकु ॻाल्हि बि न ॿुधी। चई, जीअं बि थी पए आऊं वापसि थी हिन क़बर खे 5 पादर हाणे हणंदुसि। नेठी 4 ॼणा उथी चोरी ते हलिया। कुदरत सां उन राति हिननि वञी कंहिं वॾे ज़मीनदार जे घर खे काट रहियूं, जंहिं मां तमामु घणो माल हथायो। दिलि में त ॾाढा ख़ुशि थिया, बेली वाह, ही त को वॾो पोतल शख़्स हो। जीअं असांजी ॿुधी सो सभु माल खणी पंहिंजे अंजाम पाइण लाइ मडी जे क़बर ते आया। पहिरें चोर क़बर ते चादर विधी, ॿिए चोर मिठाई विराई, 3 चोर 5 रुपया रखी दुआ घुरियो। बाक़ी चौथों काणो जंहिं कंजर छा कयो जो पादर लाइ 1-2 करे क़बर खे हणणु लॻो। मुछड़ जो वण ते वेठल हो, तंहिंजो ओचितो फ़हका ॿुधा सम्झई अलाए कहिड़ी आफ़त आहे जेका क़बर पई खोटरे। सो ॾकणु लॻो, जंहिं करे हथनि मां कोड्र छॾाइजी वञेसि हेठि रखियल मट ते वञी किरियो। राति ईंदा घणी, सो मट जे मथां जॾहिं कोड्र किरी पियो त भॼण जो एॾो त ठका थियो जो चोर डिॼी विया। सम्झयूं त काणे ते दरवेश जो कहर नाज़ुल थियो आहे। तंहिं करे डप में माल मथां छॾे पंहिंजो सिर बचाए उथी भॻा। मक़ाम खां ॿाहिरि अची दम पटायूं। मुछड़ चोरनि खे भॼंदो ॾिसी सो सिध समा वठण लाइ आस्ते आस्ते क़बर तां हेठि लही आयो।
उते ॾिसे त ॿेली हिते त माल मता लॻा पिया आहिनि। पक थियसि त चोर ज़रूरु माल खणण लाइ वरी ईंदा। सो ॿी वाह न ॾिसी यकदमि सभु टपनि टारे रेड़े मॾे वारी क़बर में घिड़ी वियो। वञी हिन खे चयईं, ही माल ॾिस, हाणे उती अधो अधु करियूं। मॾी उहा माल ॾिसी टप ॾेई उती वेही रहियो। पोइ ॿिन्हिनि ॼणनि गॾिजी समूरो माल अधो अधु करे विराए खयूं। जॾहिं सभु विराए बसि कयूं तॾहिं मुचड़ चयसि, अदा मुंहिंजो टको। पर मॾी चयसि, टको वरी छाजो? वरी अची पाण में हिननि जो तकरार थियो। चोरनि कुझु देरि खां पोइ काणे चोर खे चयो, निबागा उहा मुसीबत समूरी तुंहिंजे करे आई आहे। सो हाणे तूं मुकामे वञी ख़बरचार वठी अच। काणो चोर आस्ते आस्ते पेर में ॾींदो सिधो अची क़बर वटि पहुतो। ॾिसे माल आहे कोन, सो ॾाढी इजब लॻियसि। इतफ़ाक़ सां संदसि नज़र वञी क़बर में थियल दरी ते पई। ख़्यालु कई अंदरि झाती पाए ॾिसां, सही कयां त आहे छा। पोइ हिन क़बर जे दरी में मुंहुं विधो। मॾी छा कयो जो सट ॾेई काणे चोर जे मथे मां पटको लाहे खणी मुचड़ खे ॾिनो। चईं, अचे टके में तोखे पटको आयो। काणे ॾिठो हिते त मुर्दा पाण में टके लाइ था विढ़नि। काणो वठी भॼणु लॻो। सिधो अची पंहिंजे संगतियुनि खे वटि पहुतो। चईं, कंजरो भॼो त पंहिंजी जिंद छॾायूं। उन क़बर में एतिरा त मुर्दा अची गॾु थिया आहिनि जो पंहिंजी समूरी मिल्कत उन्हनि में टको थी विराइजी वई त बि कान पूरी थी पई। उन्हनि मां हिकिड़े ॼणे जो टको खुटी पियो, जंहिंखे मुंहिंजो पटको लाहे टके में ॾिनो। चोरनि जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी वठी भॼणु लॻा। सुबुह जो ही ॿई ॼणा क़बर मां निकिरी समूरो माल खणी पंहिंजनि घरनि ॾांहुं रवाना थिया। दोस्तों, हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।